रमज़ान जो महीनो रहमतनि ऐं बरकतनि वारो महीनो हूंदो आहे। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें जन्नत जा सभई दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं असां रोज़ा बुख ऐं उञ बर्दाश्त करे उन करे रखंदा आहियूं जो असांखे जन्नतुल फिरदौस मिलणी आहे। तव्हांखे ख़बर आहे जन्नतुल फिरदौस केतिरी वॾी आहे? इन जो अंदाज़ो इन हदीस मुबारक मां लॻायो। सही बुखारी में हदीस मुबारक अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जन्नत जे हिकिड़े दरवाज़े जी वेकर मके खां वठी करे बुसरा ताईं आहे। मके खां वठी करे बुसरा ताईं जो मुफ़ासिलो 1300 किलोमीटर ठहे थो, यानी पंहिंजे कराचीअ खां वठी करे इस्लामाबाद ताईं हिकिड़े दरवाज़े जी वेकर हूंदी। एॾी वॾी जन्नत आहे ऐं असां रोज़ा बि रखूं था। रोज़नि जो सवाबु केतिरो आहे? अलाह ताला पाण फरमाइनि था, सही बुखारी में हदीस मुबारक मौजूदु आहे, सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे करे आहे ऐं आऊं ई हुनजो सवाबु अजर ॾींदुसि। ऐं अलाह साईं पाण सवाबु ॾींदो, एतिरो लातादाद आहे। पर तव्हांखे ख़बर आहे असां पोइ बि जन्नत में कोन वेंदासीं। छा लाइ? छो जो रब ताला फरमाए थो त जेको मूंसां शिरक करे थो ऐं उन कॾहिं माफ़ु कोन कंदुसि ऐं सभिनी खे माफ़ु कंदुसि जेकॾहिं केरु शिरक मूंसां नथो करे। छा तव्हां ऐं असां शिरक कोन था कयूं? पंहिंजे पाण खे मोमिन सम्झूं था, इहा त ॾाढी भली ॻाल्हि थी वई। पर बीहो, किथे तव्हांखे तावीज़ पातल त कोन्हे को? किथे तव्हांखे सॻो ऐं कड़ो पातल त कोन्हे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, मन अल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक, जंहिं धाॻो ॿधो, तावीज़ लटकायो, कड़ो पातई, बेशक उन शिरक कयो। हाणे तव्हां सम्झंदा हूंदव त तावीज़ क़ुरानी आहे, सॻे में क़ुरान पढ़ियलु आहे। अहिड़ी साबिती तव्हां जेकॾहिं सुन्नी आहियो, तव्हांखे अहले सुन्नत मां सहाबा मां का अहिड़ी साबिती मिले थी? उम्महातुल मोमिन मां कंहिं सॻो पातो? अबू बकर, उस्मान, उमर, अली, मुआविया कॾहिं सॻो पातो? जेकॾहिं तव्हां अहले बैत आहियो, उन सां मोहबत जी दावा रखो था, पोइ ॿुधायो हज़रत अली, फ़ातिमा, हज़रत हुसैन, हज़रत हसन ऐं अहले बैत जा जेके बि अफ़राद आहिनि, कॾहिं कंहिं धाॻो को सॻो पातो? जेकॾहिं न पातो, पोइ तव्हांजी मालूमात, तव्हांजो अक़ीदो ग़लति आहे। तव्हां अलाह सां शिरक करे रहिया आहियो, रोज़ा बि रखी रहिया आहियो, जन्नत जी उमेद बि आहे, पोइ अहिड़ी ग़लती छो? अचो पंहिंजी इस्लाह कयूं, इस्लाम खे फॉलो कयूं। इस्लाम उहो आहे जेको अहले बैत जो इस्लाम आहे। इस्लाम उहो आहे जेको क़ुरान ऐं हदीस में इस्लाम आहे।